नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त हाला पुराणा थाणे जी हद में सिंधु दरिया में हाला पुराणे जा रहवासी काशिफ वल्द खुदा ॾिनो शीदी ऐं फरहान वल्द मोहम्मद हसन उर्फ मीटर कुंभर मच्छी मारण ऐं सैर तफ़री करण लाइ दरिया ते विया हुआ त ॿेड़ी बेतली में चढ़ी सैर तफ़री करण लॻा। अचानक विंझण लाइ विच दरिया में लथा त पाणी जी तेज़ लहरनि जे वर चढ़ी विया। इतला मिलण ते मक़ामी माण्हू पुलिस जी मदद सां इलाइक़े जे टोबनि खे घुराए नौजवान जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। मक़ामी टोबन काफ़ी देर जी ॻोल्हा बाद हिकु नौजवान काशिफ शीदी जो लाश हथ करे वरितो, जॾहिं त ॿिए नौजवान फरहान कुंभर जी ॻोल्हा जारी है। SHO हाला पुराणे पीर मुमताज़ पंहिंजे पुलिस स्टाफ समेत हाला पुराणे दरिया किनारे कैंप क़ाइम करे वरिती। इलाइक़े वासियुनि जो वॾो अंग पिणु दरिया जे किनारे ते पहुतल है। ॿिए पासे नौजवान जे ॿुॾी वञण जी ख़बर पवण ते सिंधु दरिया जे किनारे ते पहुतल संदसि वारसनि खे ॿुॾी वियल ऐं फोत थियल नौजवान जो लाश ॾिसी बेहोशी जा दौरा पवण लॻा। ओॾां नौजवान जो लाश मिलण ते ख़बर पवण ते संदसि घर में कोहराम मतल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।